ईरान में BLF जे थाकन ते पाकिस्तानी स्ट्राइक में मारिजी वियल दहशतगर्दन जा शुरुआती तफ़सील साम्हूं अची विया। मारिजी वियल दहशतगर्दन में दोस्ता उर्फ चेयरमैन साहिल उर्फ शफक शामिल। मारिजी वियल दहशतगर्दन में मोहम्मद वजीर उर्फ वाजू, सरवर पुत्र असगर, बजर उर्फ सौगात शामिल। मारिजी वियल दहशतगर्द दोस्ता उर्फ चेयरमैन ज़िले पंजगोर जो रहवासी हो। दहशतगर्द दोस्ता उर्फ चेयरमैन 2023 में बलोच लिबरेशन फ्रंट में शमूलियत कई। पीपल्स पार्टी समेत मुख्तलिफ सियासी समाजी जमायतुन पारां इलेक्शन मुहिम जो सिलसिलो तेज़ीअ सां जारी। PP पारां अॼु पंजाब जे शहर साहिवाल में अवामी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वियो। हॉकी स्टेडियम में जलसे जूं तैयारियूं जारी। जियालन जी आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। पंजाब में कॾहिं को शोबाज़ कॾहिं वसीम अकरम प्लस मढ़ियो वियो। छा लाहौर जी क़िस्मत में लिखियल आहे त इन्हनि साॻियनि माण्हुनि खे वरी मुसलत कयो वञे। हू उहिदो संभालण खां पोइ आवाम खे विसारे वेहनि था। पाकिस्तान खे पुराणनि सियासतदाननि जे हवाले नथा करे सघूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाहौर में जलसे खे ख़िताब संदसि चवणु आहे त इलेक्शन में हुन पाण मुआशी मुआहिदो तैयार कयो आहे। खेसि मौक़ो ॾिनो वञे हू अवाम जी आमदनी ॿीणी करे छॾींदो। पीपल्स पार्टी वाहिद जमायत आहे जेका अवाम सां वाइदा पूरी कंदी आहे। नून लीग दहशत सां PTI कारकुननि खां इंतकाम वठी रही आहे। आम चूंडनि में मीडिया की ज़िम्मेवारी वधी वेंदी आहे। इलेक्शन के हवाले से मीडिया के ज़िम्मेवारानी रिपोर्टिंग करनी पवंदी। वाइदा ऐं दावाऊं पूरियूं करण सियासी पार्टियुनि जो ई कमु आहे। इलेक्शन कमीशन सां सहकार करण निगरान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। आइन तहत चूंडियल नुमाइंदा ई मुल्क के हलाईंदा। इतलात वारे निगरान वफ़ाकी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो इस्लामाबाद में तकरीब के ख़िताब। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी 8 फरवरी ते आम चूंडनि जे मुकमल बाइकॉट जो ऐलान करे छॾियो। सदस्य चवणु आहे त इलेक्शन कमीशन पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾियण में मुकमल तौर ते नाकाम थी वियो आहे। खेसि इन करे गिरफ़्तार कयो वियो त जीअं हू इलेक्शन तां हथ खणी वञे। सॼे मुल्क में आम चूंडनि के मौके ते तालीमी इदारनि में 8 मोकलूं हूंदियूं। 4 फरवरी ते आचर, 5 फरवरी ते कश्मीर डे, 6 खां 10 फरवरी ताईं इलेक्शन जूं मोकलूं हूंदियूं। 11 फरवरी ते आचर हूंदो। अहिड़ीअ रीति 8 मोकलुनि खां पोइ 12 फरवरी ते स्कूल, कॉलेजेस ऐं यूनिवर्सिटीज़ खुलंदियूं। पीपल्स पार्टी मुंहिंजी फैमिली ऐं मुंहिंजे रत में शामिल आहे। पीपल्स पार्टी खां कॾहिं बि धार नथो थी सघां। एतिज़ाज़ अहसन जो लाहौर में पीपल्स पार्टी जे जलसे खे ख़िताब। संदसि चवणु हो त माज़ी में तासुर ॾिनो वियो त मां पीपल्स पार्टी में न आहियां। इहो तसवुर बिल्कुलु ग़लति हो। मां बिलावल भुट्टो ऐं आसफा भुट्टो सां गॾु बीठल आहियां। लाहौर के रहवासियों साबित करे ॾेखारियो त हू जमहूरियत पसंद आहिनि। साबित थी वियो त लाहौर चौथों भेरो वज़ीर आज़म जो ख्वाब ॾिसंदड़ के रद्द करे छॾियो आहे। दुनिया ॾिसी वरितो त लाहौर बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु बीठल आहे। आसफा भुट्टो ज़रदारी जो बयान। संदसि चवणु आहे त बिलावल भुट्टो नवाज़ लीग जी वज़ारत उज़्मा जे उम्मीदवार के मुबाहिसे जो चैलेंज ॾिनो। हिम्मत आहे त TV ते अची बिलावल भुट्टो ज़रदारी जो मुक़ाबलो कयो वञे। पेशावर जे इलाइक़े सदर में क़ाइम शॉपिंग सेंटर खे बाहि लॻी वई। इमारत अंदरि फाथल 4 माण्हुनि खे रेस्क्यू कयो वियो। फायर ब्रिगेड जे 26 गाॾियुनि ऐं 130 फायर फाइटर्स जी मदद सां बाहि विसाइण जो अमल जारी। केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। शॉपिंग सेंटर में बैटरियूं ऐं UPS फाटण सबबि बाहि भड़की पई। पाक फ़ौज जा आला ऑफिसर ऑपरेशन जी निगरानी लाइ मौक़े ते मौजूद रेस्क्यू अमलदारनि जो चवणु आहे त बाहि 3 दर्जे जी करार ॾिनी वई। विसाइण में वक़्तु लॻंदो। शॉपिंग सेंटर भरिसां वाक़िए घरनि खे ख़ाली कराए वियो। वफ़ाक़ सखर हैदराबाद मोटरवे खे CPEC मां ख़ारिज करे छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर जो वज़ीर आज़म खे ख़त लिखी सख़्त एहतिजाज।
संदसि चवणु आहे त बिना सबब ॿुधाइण जे रिथा सीपेक मां ख़तम कई वई। वफ़ाक़ी हुकूमत सखर हैदराबाद मोटरवे रिथा जल्द शुरू करे पेशावर खां कराची मोटरवे मुकमल कया विया आहिनि। सखर हैदराबाद मोटरवे रिथा बिना देर शुरू कई वञे। मीरपुर माथेले ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बदअमनी रुकिजी न सघी। माथेले रोड तां माल जे वापारियुनि खां 15 लख रुपया ऐं मोटरसाइकिल फुर। मुज़ाहिमत ते हथियारबंदनि हथां 3 ॼणा ज़ख़्मी, इस्पताल दाख़िल। कराची जे इलाइक़े कालाकोट में पुलिस जी कार्रवाई, 2 जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी सिटी चयो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जो वास्तो अरसलान पटनी ग्रुप सां आहे। जवाबदार भते लाइ टारगेट जी रेकी कंदा हुआ ऐं मिलंदड़ रक़म ईरान उमाणी वेंदी हुई। गुलशन हदीद फेज़ 2 में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार वटां हथियार, 3 मोबाइल फ़ोन ऐं मोटरसाइकिल हथ कई वई आहे। ऐं कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। सॼे शहर में थधियूं हवाऊं घुलण लॻियूं। गुलिस्तान जोहर, गुलशन इक़बाल, लियाकताबाद, स्कीम 33, गुलशन मेमार, नॉर्थ नाज़माबाद ऐं मंज़ूर कॉलोनी में तेज़ बरसात। कोरंगी, लांडी, मलीर ऐं एयरपोर्ट वारनि इलाइक़नि में हल्की बरसात।